जी स्कूल में एकता ॾिहाड़ जे हवाले सां KTN काविज न्यूज़ जे सॾ ते सिंध में धारिया नामंज़ूर जे उनवान हेठि तक़रीब कोठाई वई, जंहिंमें साइंसी मेलो पेश कयो वियो। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट। जी नाज़रीन, खैरपुर सिंध चिल्ड्रन अकेडमी स्कूल में सिंध में धारिया नामंज़ूर जे सिरे हेठि सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण वारी तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में सकाफ़ती स्टॉल क़ाइमु कया विया हुआ, जॾहिं त सकाफ़ती टेबलोज़ पिणु शागिर्दनि पेश कया। तक़रीब में मुख़्तलिफ़ शोबनि सां ताल्लुक़ रखंदड़ उस्तादनि, शाइरनि, अदीबनि, ॾात धणनि, शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि वॾे अंग में शिरकत कई। शागिर्दियाणनि तौरे अॻुवाणनि KTN न्यूज़ सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडी ते चयो त चवण थी चाहियां त हर साल असांजे स्कूल में कल्चर डे मल्हायो वेंदो आहे। कल्चर डे सिंध सकाफ़त असांखे इलाही प्यारी आहे। चाहियां त असां हर साल अॼु असांजो कल्चर डे आहे, असां हर साल ख़ुशी सां ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। जेका पुराणी 6000 साल जेको आहे उहा पुराणी हिकिड़ी कल्चर सिविलाइज़ेशन आहे, उहा उजागर थिए थी। सो वॾी महिरबानी ऐं मूंखे ख़ुशी थी अॼु जे प्रोग्राम में अची करे। ही जेका अवां तक़रीब ॾिसी रहिया आहियो उहा KTN जे सॾ ते सिंध में धारिया नामंज़ूर, इहो शुरू खां वठी असांजो इहो ई रहियो आहे त हमेशह सिंध ते धारियुनि जी यलगार रही आहे। कॾहिं लुटियो वियो आहे, कॾहिं फिरियो वियो आहे। सो अॼु जेका KTN ही जेका असांखे पंहिंजो ॻाल्हि ॿुधाई आहे त असांजो नारो इहो ई आहे त सिंध में धारिया नामंज़ूर। सो अॼोको हीउ जेको ॾियारो आहे, असां ॿारनि खे इहो ॿुधाइणु चाहियूं था त पंहिंजी तइलीम सां प्यारु कयो, पंहिंजे सकाफ़त सां प्यारु कयो, पर पंहिंजे धरती ते कोई बि कम्प्रोमाइज़ न कयो। जेकॾहिं धारिया वॾे मिक़दार में हिते अची वेंदा त असां हिते अकेले तब्दील थी वेंदासीं। त असांजो अॼोको पैगाम जेको आहे उहो KTN जे ज़रिए असां इहो ॾियणु चाहियूं था त कोशिशि करे ऐं सिंध मां धारिया भॼायो ऐं पंहिंजी सिंध बचायो। त असां सिंधी माण्हू ऐं सिंध जा माण्हू अॼु बि सुजाॻ आहिनि ऐं जागनि पिया ऐं पंहिंजी सकाफ़त जो जेको आहे उहो भरपूर टोपी अजरक पाए न रुगो इस्तेमालु कनि पिया, पर उन सां गॾोगॾु जेको आहे सो हिकिड़ो पैगाम ॾियनि पिया त असां में नफ़रतूं ख़तमु करे ऐं हिकिड़ो मोहबत जो पैगाम जेको आहे उहो आम करियूं। अॼु जेको आहे सिंधी कल्चर डे आहे। इहा सिंधी कल्चर डे जेको इहा तारीख़ जेका आहे ॾाढी पुराणी आहे। असांजी सकाफ़त आहे, असांजी धरती आहे। असांखे खपे त सिर्फ़ु असां जेका आहे पंहिंजी पुराणी जेका असांजी सकाफ़त आहे हुनखे ख़तमु न कयूं, सिर्फ़ु हिकु ॾांहुं जे न मिलूं। असां पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगी में असां पंहिंजी सकाफ़त खे हमेशह उजागर कयूं। ईद जे ॾिण जे बराबरि आहे, छो त एकता असां सिंधी इन करे बि मल्हायूं था त सिंधी हिकु पुरअमन क़ौम आहे ऐं सिंधी हमेशह सूफ़ियुनि जो दर्स खे क़बूल कयो आहे ऐं सिंध सकाफ़त असांजे ईद जे ॾिण वांगुरु आहे। कैमरामैन जान मोहम्मद नारेजो सां गॾु खान मोहम्मद KTN न्यूज़ खैरपुर मीरस। Oh